सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। भाभी कड़ी बदतमीजी आ। यो बदतमीजी जो जवाब आहे तुरुअ खे सिधो सिधो गोॾे खे वाह लोणो बि पोइते न हणिजांइ वक़्त जे पोइते लोणो हणे त ॾियारी वारा बूट हणिजांसि। समझा तो हाणे तूं ख़ाली कारतूस बणिजी चुको आहे। मूंसां तो मां हाणे कंहिं बि फायर जी उम्मीद नथी रखी सघिजे। नवाब खान तव्हांखे त ख़बर हुई शादी खां पोइ इंसान जूं ज़िम्मेवारियूं वधी वेंदियूं आहिनि ऐं मां हिननि हॾनि वारी ज़िंदगीअ खे अलविदा चई सुकून जी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां। जहिड़े तरीक़े सां मीर जो साथ ॾेई दरिया खाननि असांखे 70 आदमी में बदनाम कयो आहे। जेसे ताईं मां दरिया खान खे बि 70 आदमी में बदनाम न कयो तेतर सुख जो साह न खणंदुसि न वरी न छोरीअ खे वापसि कंदुसि। जेतिरो मां बदनाम थियो आहे न एतिरो इन तुरुअ खे बि बदनाम कंदुसि। दरिया खान खां पोइ नंबर ईंदो इन सिजावल जो। सिजावल खां पोइ इन नवाब खान खे लटाईंदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।